उडेरोलाल मां ख़बर ॾींदा हलूं त उडेरोलाल विलेज शहर में गंदगी जो ढेर जो ख़बरूं मीडिया ते हलण खां पोइ कोऑर्डिनेटर मखदूम जमील जमा ऐं यूसी वाइस चेयरमैन राना मोहम्मद यामीन राजपूत जो पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट मटियारी जे ऑफिसर सां ॻाल्हाए डिस्पोजल जे टुटल पैंपन समेत ऐं ॿियनि केतिरनि ई सबब खे ठीकु करण जी हिदायत कंदे पंहिंजनि हथनि सां डिस्पोजल जो कमु करायो। शहर जे किने पाणी जी छोड़ वारनि टिनी खॾुनि ते गैर कानूनी कब्ज़नि जे हवाले सां सैयद मुमताज शाह चयो त खॾुनि जे हवाले सां आऊं आला इख्तियारनि सां ॻाल्हाईंदुसि त जीअं ही कब्ज़ा ख़त्म कराए गंदे पाणी जो छोड़ सही नमूने सां कराए सघिजे। उन मौके ते उडेरोलाल शहर जी यूनियन काउंसिल जो वाइस चेयरमैन मोहम्मद यामीन राजपूत यूसी काउंसिलर ज़हूर अहमद ख़ासकेली ऐं ॿिया साणस गॾु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।